अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम सल्लु अलैहि। अली जिस हाशिमिन के मंझ मक्के मुल्तान जन्ना लायक नवाजिया निसोरा नादान उते अली शाह चे कमी आहे कान छड़े गैर गुमान हली वन तू हुजूर में सदाई साइलन जी जन हाशिमी हिमायत इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन इनैले आयत वसीती वलियन ते रब सदी रहमत शल भलन जी बरकत सब लंगदा से लकियूं। प्यारा दोस्तों मोहतरम मुकर्रम अजीज़ान मिल्लत व बरादरान इस्लाम, हज़रत क़िबला साईं पीर मुमताज़ अली शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं पीर गुलाम आबिद हुसैन शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं वाजिद अली शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं खादिम हुसैन शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं पीर असगर अली शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं पीर परवेज़ अली शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं पीर खुर्शीद अहमद शाह साहब कुरैशी, हज़रत क़िबला साईं पीर मुख्तियार अली शाह साहब कुरैशी, हज़रत अल्लामा मौलाना मौलवी मोहम्मद आदम चाचर सिकंदरी साहब, मोहतरम जनाब हाफिज नूर मोहम्मद इंधर साहब व जुमला मुअज़्ज़िज़ीन उलमाए किराम हुफ़ाज़ किराम व सनाख़वान मुस्तफ़ा जुमला जमाअत अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूं वटि 10 बजी करे 40 मिनट थिया आहिनि। बस डिघी तकरीर न सिर्फ तव्हां खे कुझु इहो ॿुधाइणो आहे त रब्बे करीम जी ज़ात इरशाद फरमा इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं चङा अमल कयूं। ही ऐलान खुदाबंदी आहे कंहिं दुनिया जे सरदार या अमीर बादशाह जो ऐलान कोन आहे, कंहिं दुनिया वारे कंहिं ताकतवर जो ही फरमान न आहे, बल्कि जेको मुल्क जो मालिक आहे खल्क जो खालिक आहे उन रब्बे करीम जो फरमान आहे त बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो चङा अमल कयूं। अल्लाह ताला जी ज़ात इरशाद फरमाए करे ॿुधायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं चङा अमल कयूं सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा अल करीब रहमान मोहब्बत पैदा फरमाई दो। अल्लाह ताला जे मक़बूल बानन जी मोहब्बत के घटाइण जे पोयां लगी करे चवनि था अल्लाह वारनि वटि कुझु कोन आहे। अल्लाह ताला जे मक़बूल बानन जे दरवाज़े खां के परे करनि था मगर रब करीम जी ज़ात इरशाद फरमाए करे ॿुधायो त इन्हनि जी मोहब्बत पैदा करण वारो
विझण वारो मां खुद खुदा पान आया हदीस पाक जे अंदर आयो अल्लाह ताला जे महबूब फरमायो त जॾहिं रब करीम जी ज़ात कंहिं बाने सां प्यार कंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात जिब्रील अमीन खे फरमाईंदो आहे जिब्रील मां रब करीम जी ज़ात हिन बाने सां प्यार थो कयां तू भी जिब्रील हिन सां प्यार कर जिब्रील प्यार कंदो आहे अल्लाह ताला हुकुम ॾींदो आहे जिब्रील खे जिब्रील आसमाननि में ऐलान करे ॿुधा त मां अल्लाह जी ज़ात हिन बाने सां प्यार थो कयां आसमान वारा भी हिन सां प्यार कयो उन ऐलान खां बाद में जिब्रील अमीन खे हुक्म खुदाबंदी हूंदो आहे त ज़मीन में ऐलान करे ॿुधा त मां अल्लाह जी ज़ात हिन बाने सां प्यार थो कयां तव्हां भी ज़मीन वारा हिन सां प्यार कयो गौसुल आलमीन हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया सूरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह सिर्फ मुल्तान वारन जो पीर ना है सिर्फ पाकिस्तान वारन जो पीर ना है सिर्फ हिंदुस्तान वारन जो पीर ना है सिर्फ बुखारा इराक ईरान वारन जो पीर ना है बल्कि गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया जॾहिं मुल्तान मक्के शरीफ वेंदा मदीने शरीफ वेंदा सनन जे जुब्बे जा टुकड़ा मक्के शरीफ जा माण्हू भी तबरक जी तौर ते खणी वेंदा गौसुल आलमीन जी ही चाचड़ क़ौम त मुरीद पर हिकड़ी क़ौम न चाचड़ त सिर्फ पाकिस्तान में सिंध में मिलंदा मगर गौसुल आलमीन के मनण वारा पूरी दुनिया के अंदर अरब अजम के अंदर रहने वाला उस्ताद किबला मुफ्ती मोहम्मद अब्दुल सत्तार चिश्ती रहमतुल्लाह ताला अलैह घोट की बारा फरमाईदा होया ओ चाचड़ो अच्छा कपड़ा ऋषि करे भुलजी न वनो तव्हां जो पीर गौसुल आलमीन कामिल पीरा वो अल्लाह जो कामिल वलिया जे 40 साल अशा जे वुज़ू सां फजर जी नमाज अदा कया वो गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया सूरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह केतरो ज़मानो हर रोज कुरान करीम जो खत्म पढ़ंदा इन करे आशिक के तो तहलील आशिमिल के मजमके आई मुल्तान हाशमिन जो जे करे कमाल ॾिसणो अथई उन्हनि जो फैज़ ॾिसणो अथई उन्हनि खां फैज़ वठणो अथई हिकिड़ा हाशमी मक्के शरीफ में मदीने जे मीर जे खानदान वारा ऐं ॿिया हाशमी उन नस्ल मां उन औलाद मां उन खानदान मां अल्लाह जे महबूब जा गुलाम गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया सूरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि गौसुल आलमीन जो शिजरो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां 16 पीढ़ी में वञी करे कबीले कुरैश सां बनु हाशिम कबीले सां वञी करे मिले तो इन करे हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था असी हाशिमी कुरैशी त मञो था को मञे या न मञे असां जो सुनो नबी महबूब मोहम्मद रबी लामकानन ते वयो रब करीम जी ज़ात जो दीदार कयो हज़रत इब्न अब्बास फरमाइनि था असां हाशिमी कुरैशी मञो था हाशिमी कुरैशी उहे आहिनि जेके सादात जो असल आहिनि सादात उन जो नस्ल आहे सैयद पैदा थिया त कुरैशी हाशिमन मां पैदा थिया आहिनि इनकर आशिक थे तो सदाई साहिलन जी जन हाशिमी हिमायत इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन इलैहि आयत वसेती वलियन ते रब संदी रहमत शल फलन जी बरकत सब लंगदा से लकियों इन खान बेले शरीफ में सखी सही पीर अनवर अली शाह साहब कुरैशी हल किबला सही सखी मस्त सावल शाह साहब कुरैशी और पहुंची जिंदगी
में इन इलाह के वारन के पांचे कमालात का वाकिफ करण फरमायो अचो जे कदे केवड़े जे कुरैशन बुजुर्गन के अल्लाह ताला जे कामिल वलियन दे दिसंदो त केवड़े जा कुरैशी उन पांजू करामतू ॾेखारियो अचो जे कदे वस्ती नाय वस्ती पीर शामी दो उते उन अल्लाह जे कामिल वलियन कुरैशी खानदान सा गौसुल आलमीन सा ताल्लुक रखण वारन कुरैशी बुजुर्गन जो बे इंतहा कमालात ऐं करामतू मौजूद आहिन कुरैशी त कुरैशी आहिन पर जेको कुरैशिन जो मुरीद थींदो आहे अल्लाह वारनि जी दामन वठंदो आहे उहो बि माला माल थी वेंदो आहे शेख भिरकियो रहमतुल्लाह ताला अलैह शेख भिरकियो आचारी रहमतुल्लाह ताला गौसुल आलमीन जो मुरीद 16 साल लगातार शेख भिरकियो रोज़ा रखिया आहिनि हिकिड़ो भेरो 40 ॾींहंनि जे चिल्ले में वेठा आहिनि हिकिड़ो माण्हू रोज़ानो कंहिं हाजत जे ख़ातिर बुसरी खणी ईंदो हो बुसरी शेख भिरकियो खाईंदा हुआ 40 ॾींहंनि जो जॾहिं चिल्लो पूरो थियो उन माण्हू अर्ज़ कयो साईं मुंहिंजी दिल जी मुराद आहे मां बि अव्हां जी ख़िदमत कई आहे 40 ॾींहं रोज़ानो वटि बुसरी खणी करे ईंदो हुयुसि पाण शेख भिरके पंहिंजे वात में आंगुर हणी करे बुसरियूं कढी करे ॾिनियूं आहिनि पाण फरमाइनि था असां कंहिंजे दुनिया वारनि जे शयुनि जा मोहताज न हूंदा आहियूं बुसरियूं निकितियूं आहिनि ताज़ियूं आहिनि गरम आहिनि उनखे फरमाइनि था गौसुल आलमीन जो मुरीद ऐं ख़लीफ़ो शेख भिरकियो फरमाइनि था असांखे तव्हांजी बुसरियुनि जी ज़रूरत कोन आहे उते जमायत बुसरियूं खादियूं आहिनि पर बुसरियूं ओतिरे जूं ओतिरियूं पयूं आहिनि जेको माण्हू बुसरियूं खणी अचण वारो हो उहो बुसरियूं पंहिंजे घर खणी वियो उनजी मुराद बि पूरी कयो पाण फरमायो असीं अल्लाह वारनि खे दुनिया वारनि जे शयुनि सां गर्ज़ गायत न हूंदी आहे मक़सद न हूंदो आहे इहा गौसुल आलमीन जे मुरीद जो कमाल ऐं करतब पीर मंगो कराची वारो ओ हज़रत पीर मंगो सखी पीर मंगो पीर सनमे साणी मुर्शिद पीर मंगो कराची वारो गौसुल आलमीन जो खलीफा गॾ रहण वारो एक बेरो सफर जे दौरान उन जी शिकायत कई त गौसुल आलमीन पंहिंजो हासो मुबारक लठ मुबारक ज़मीन ते हणी आहे उन मां चश्मो ज़ाहिर थियो आहे पाण उहा लठ जेका आहे उहो हासो मुबारक पीर मुंगो खे ॾेई करे फरमाइनि था जिथे बि ज़मीन ते ही लठ हणंदे उतां पाणी जा चश्मा पैदा थी पवंदा पीर मंगो के फरमायो तव्हांजी ही जगह आहे अव्हांखे हिते रहणो आहे वधीक जेकॾहिं जिथे सफ़र करे जिथे लठ लॻाईंदे उतां पाणी ज़ाहिर थी पवंदो चश्मा ज़ाहिर थी पवंदा गौसुल आलमीन जंहिं जगह ते लठ हई उन जगह ते पीर मंगो रहमतुल्लाह ताला अलैह उन जो नालो त हाजी मोहम्मद गालिबन पर पीर मंगो जे नाले सां इन करे मशहूर थियो जो तव्हां सां लठ के हासे के भी कॾहिं मंगो चवंदा आहियो उन जगह ते गौसुल आलमीन जंहिं जगह ते हासो मुबारक कयो उन मां चश्मो ज़ाहिर थी पियो अॼु बि पीर मंगो जूं करामतूं मशहूर आहिनि गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया सुहरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह मुल्तान शरीफ में हिकु भेरो ऐलान कयो त जेको भी बहाउद्दीन ज़करिया जी ज़ियारत कंदो उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे ऐलान करे कयो हज़रत गौसुल आलमीन घणा माण्हू हली आया ज़ियारत कयो पर हिकिड़ो माण्हू पाण हली न आयो आहे पाण उन वटि हली था वञनि पंहिंजी सवारी ते सवार था थियनि जॾहिं उन ॾिठो त गौसुल आलमीन अची रहिया आहिनि उन
पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेई करे मुंहं खे ढकियो आहे। हल गौसल आलमीन फरमाइनि था छा तोखे असांजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे? जेको बहाउद्दीन ज़करिया जी ज़ियारत कंदो उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे। आशिक चए थो त कदो करम कछी चए बहाउद्दीन बर में नवाज़ींदो नज़र सां हाशमी हशर में बाज़ीअ खे पर में छोले छॾींदो कीन की। गौसल आलमीन जे ऐलान करण खां बाद में हिकिड़ो माण्हू आहे जंहिं पंहिंजे मुंहं खे ढकियो आहे कपिड़ो ॾिनो आहे। गौसल आलमीन फरमाइनि था छा तोखे असांजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे? उन चयो सुणा एतबार त आहे यकीन त आहे पर मां कंहिं ॿिए पीर जो मुरीद आहियां। अवाजी ज़ियारत करे मां त जन्नत में वञा पर ख़बर न आहे मुंहिंजो पीर किथे हूंदो। जाॾे मुंहिंजो पीर हूंदो मां पंहिंजे पीर जे पुठियां हूंदुसि। गौसल आलमीन फरमायो कंहिं माण्हू खे अक़ीदत जे निगाह सां ॾिसणो आहे अक़ीदत जे हवाले सां ॾिसणो आहे त हिन माण्हू खे ॾिसे जेकॾहिं जहन्नम खां बचण जो जन्नत जे मिलण जो ऐलान बहाउद्दीन ज़करिया कन फरमाइनि था उन जो अक़ीदो आहे त मां त जन्नत में वञा मगर मुंहिंजो मुर्शिद अलाहे किथे हूंदो। जाॾे मुंहिंजो मुर्शिद हूंदो मां पंहिंजे मुर्शिद जे पुठियां हूंदुसि। गौसल आलमीन जो मुरीद कॾहिं पंहिंजी औताकनि ते कॾहिं पंहिंजे घरनि ते कंहिं ॿियनि बुज़ुर्गनि जा झंडा हणी करे उहो इहो ज़ाहिर कंदो आहे त मूंखे सभिनी सां प्यार आहे मगर गैर सम्झंदो आहे त हिन जे औताक ते हिन जे घर में कंहिं ॿिए पीर जी तस्वीर लॻल आहे। ही मुरीद उन पीर जो आहे। गौसल आलमीन जा मुरीद कुरैश खानदान उहो खानदान आहे जेको अॼु खां न सवी साल ऐं सदियूं गुज़रियूं आहिनि जेको इन्हनि जे दरवाज़े ते ईंदो आहे मुराद माणे वापसि मोटंदो। गौसल आलमीन बहाउद्दीन ज़करिया जी दरबार में हिकिड़ी औरत आई आहे अर्ज़ के सुणा पुट जी औलाद कोन आहे दुआ करण फरमायो। गौसल आलमीन फरमायो त माई साहब तुझे मुक़द्दर में तकदीर में औलाद लिखियल कोन आहे। माई साहब गमगीन थी करे वापसि मोटी आहे। शाहरुख ने आलम नूरी हजूरी रहमतुल्लाह ताला अलैह 55 वारी उम्र में आहिनि। उन 55 वारी उम्र में ॾिसनि था माई साहब रोईंदी वापसि ॾाॾे साईं जी दरबार मां मोटी आहे रांदि छॾे करे। कुरैशी बुज़ुर्ग त बुज़ुर्ग पर कुरैश खानदान जो बच्चो बच्चो बा कमाल हूंदो आहे। शाहरुख ने आलम साईं रांदि छॾे करे वञनि था माई साहब छो थी रोए? अर्ज़ कई बाबा तव्हांजे ॾाॾे ॾे औलाद जे लाइ दुआ घुराइण वई हुयसि तव्हांजे ॾाॾे फरमायो त तकदीर में औलाद लिखियल कोन आहे इन करे मायूस थी करे मोटी आहियां। शाहरुख ने आलम साईं मशवरो ॾिनो त बाबा साईं ॾाॾा साईं जी दरबार में इहे अर्ज़ कयो त जेकॾहिं तकदीर में लोह महफूज़ में औलाद लिखियल हुजे हा पोइ त घर वेठे मिली वञे हा न लिखियल आहे त तव्हां वठी ॾियो। हल गौसल आलमीन फरमाए त माई साहब मोटी वञ सुबुह अचिजो रात रब जी दरबार में बहाउद्दीन ज़करिया अर्ज़ कंदो सुबुह जीअं रब खे मंज़ूर हूंदो उहा तोसां ॻाल्हि कबी। सुबुह जो माई साहब वापसि मोटी आई आहे। उलमाए किराम लिखो त हज़रत गौसल आलमीन फरमायो माई साहब वञ अल्लाह ताला तोखे हिकु पुट ॾे ॿ ॾे टे ॾे चार ॾे 5 6 7 पुट अता फरमाए। उन माई साहब खे गौसल आलमीन जी ज़बान मुबारक मां निकतल अल्फाज 7 पुटनि जो अदद अल्लाह ताला उनखे 7 पुट अता फरमाया।
प्यारा दोस्तों गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया सूरवर्दी मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह जो औलाद खानदान खान बेले शरीफ में कुरैशी साहिबान ऐ तवा असा इलाके वारन खास तरह सा चाचड़ कौम सा त कुरैशी खानदान जो प्यारा है जो मखदूम मखादीम किबला से मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी सखर में फरमायो त मुझो चाचड़न सा अज जो ताल्लुक न बल्कि 700 साल जो पुरानो ताल्लुक गौसुल आलमीन जो चाचड़ कौम सा है वह चाचड़ कौम जॾहिं भी गौसुल आलमीन जे तरफ मुंह करे नारो हण दिया बेड़ा पार थी वेंदा आहिनि उनमें इंदड़ कबीले सां ताल्लुक रखण वारा उहे नवाबुल औलिया जा मुरीद मूसा नवाब गौसुल आलमीन जो मुरीद सैयद शेर शाह जलाल बुखारी सैयदन जो वॾो ॾाॾो उहो बि गौसुल आलमीन जो मुरीद हाणे कलंदर शाहबाज उस्मान मरवंदी सिंध जो बादशाह उहो बि गौसुल आलमीन जो मुरीद हाणे फखरुद्दीन ख्वाजा फखरुद्दीन इराक का हली आयो वो भी गौसुल आलमीन जो मुरीद बस आखिरी मुख्तसर गाल करे अर्ज के खत्म क्या ख्वाजा निजामुद्दीन दिल्ली फरमाइंदा मुरीद बकिस्मन जाऊदा मुरीद एक किस्म जा न बकिस्मन जा एकड़ा मुरीद रस्मी या मुरीद हकीकी रस्मी मुरीद पाजे मुर्शिद जी गाल बुधी करे अन बुधी करे छडींदो आ कन लाटार कंदो आ पाजे मुर्शिद जे हुक्मन पे अमल न कंदो आ ही रस्मी मुरीद ओ चाचड़ कबीले सा ताल्लुक रखण वारो अमा हकीकी मुरीद बनजी करे साबित करे ॾेखारियो त असीं सिर्फ पाजे मुर्शिद जो फरमान बुधी करे हिन कन सां कढी न छॾींदा आहियूं बल्कि मुर्शिद जे हुक्म खे लबे कंदा आहियूं अमल कंदा आहियूं गौसुल आलमीन जी जमायत अॼु खां न तकरीबन 800 साल जो ज़मानो गुज़रियो आहे जे सिंध ऐं हिंद में इस्लाम जो पैगाम ॾिनो अॼु हिन सदूजे जे इलाइक़े जी उहा गौसिया जमायत जंहिंमें नात ख़ान जंहिंमें खुलफा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू उन जमायत में शामिल आहिनि ऐं उन्हनि जूं कोशिशूं ऐं काविशूं जमायत जे मामलनि में इंशाअल्लाह वधी रहियूं आहिनि ख़ासि तरह सां जॾहिं असांजे मथां कुरैशी बुज़ुर्गनि जो हथ हुजे इंशाअल्लाह किथे बि न मुजदासूं लड़ंदासूं वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन